विद्यार्थियों, अॼु पाण शीशे जा घर में गोवर्धन भारतीय कहिड़ा वीचार ज़ाहिर उन जे बारे में कल्ह खां ॼाण हासिल करे रहिया आहियूं। हीअ किताबु तव्हांजो MA फाइनल जे 5 पेपर में रखियल आहे। त शीशे जा घर में कहिड़ा वीचार ज़ाहिर कयल आहिनि, उन खां पहिरीं पाण ॼाण हासिल करे रहियासीं गोवर्धन भारतीय जी शख़्सियत जे बारे में। कल्ह पाण उन जी शख़्सियत जे बारे में थोरी ॼाण हासिल कईसीं ऐं इहो ॼातोसीं त गोवर्धन भारतीय जी जेका अदबी ज़िंदगी हुई अदबी चोरीअ सां शुरू थी, याने हिन जी जेका हिकु संपादिका मैगज़िन में कविता छपी हुई, उहा संपादिका मैगज़िन में जेका छपी हुई उहा किशनचंद बेवस जी लिखियल हुई। त हिन जी जेका उहा ज़िंदगी हुई अदबी चोरी सां शुरू थी, जेतोणीकि उहा चोरी हिन पाण कान कई हुई। उन जी जेका संपादिका हिन जे नाले सां उन मैगज़िन में छपा रही हुई, पर उन चोरीअ खेसि अदीब थियण लाइ आमद कयो, मतिलबु साहित्यकार थियण। उन कविता हिन ते एतिरो त असरु छॾियो जो गोवर्धन भारतीय चयो त मां ख़ुदि हाणे कविताऊं ऐं साहित्यक रचनाऊं लिखंदुसि। त उन चोरीअ खेसि छा थियो त अदबी लेख लिखण जे लाइ हिनखे आमद कयो, पंहिंजे तरफ़ मतिलबु ज़ोर पारायो। अंदरां मां हिनखे आवाज़ु आयो ऐं हिन कचियूं फ़कियूं कविताऊं लिखणु शुरू कयूं। उन्हीअ अरसे धारे हिन ज़िंदगीअ जी पहिरीं रचना लिखी, जा हुई अंग्रेज़ीअ में लिखियल हिकु बाल कविता। पर पहिरीं सिंधी बाल कविता हिन 1946 धारे लिखी, जेका गुल फुल ॿारनि जे रसाले में छपी। दर हक़ीक़त सही रूप में श्री भारती 1948 में साहित्य खेत्र में क़दम रखियो। तंहिं वक़्तु राजनीति हालतूं बदिलजी चुकियूं हुयूं, मुल्क जो ऐतिहासिक विरहाङो थियो ऐं सिंध पाकिस्तान ॾांहुं हली वई। ॿियनि साहित्यकारनि वांगुरु भारतीय ते बि वतन खां विछड़ण जो गहरो असरु पियो। दर्द भरी दिलि जा उद्मा लफ़्ज़नि जो रूप वठण लॻा ऐं हिक लंबी कविता जोड़े वरिती, अफ़सोस तुंहिंजो सिंधड़ी, ही हाल कंहिं कयो। उहा कविता इंदौर मां निकिरंदड़ नई अख़बार भारत भूमि जे पहिरें अंक में शाया थी हुई। हर कंहिं लेखक या शाइर ते किन आला साहित्यकारनि जो असरु रहे थो। भारती साहिब बि सिंधीअ जे तीर्थ वसंत नारायण श्याम, फतेहचंद वासवाणी, हिंदीअ जे जयशंकर प्रसाद पंत, निराला महादेवी ऐं प्रेमचंद, उर्दूअ जे आलिफ इक़बाल फैज़ ऐं कृष्णचंद्र जे साहित्य खां घणो मुतासिर थियो आहे। धार्मिक वीचारनि खां रामकृष्ण मिशन, आनंद मार्ग ऐं आचार्य रजनीश जे पोइ लगन सां लह वचड़ में आयो, पर मथुसि कंहिं ख़ासि पंथ जो ख़ैर को असरु पियो। ॾुबिरे शरीर वारे भारती साहिब सुभाउ जो ॾाढो निहठो ऐं सादो आहे। स्वयं सेवक सिंह जे करे मंजिस कुर्बानी ऐं निस्वार्थ भावना जो अंग घणो आहे। महिनत जो त हू कोॾियो आहे, मन शौक़ीन आहे। हर समय हिनखे तमामु हार्ड वर्क करणु तमामु पसंदि आहे। ज़िंदह दिल ऐं ख़ुशि मिज़ाज सुभाउ करे हर वक़्तु पियो मुश्कंदो आहे। हिन जी महफ़िल में जेको वेठो सो उथण जो नालो मूर न वठंदो। हू धर्मी प्रवृत्तीअ वारो ऐं आदर्शवादी शख़्स हो। भारती साहिब अटकल 48 सालनि खां बि वधीक अरसे खां सिंधी साहित्य जे सिरजण में लॻल हो। कविता ऐं नाटक में संदसि ख़ासि दिलचस्पी। तंहिं खां सवाइ हिन कुझु कहाणियूं, कुझु मज़मून, मक़ाला ऐं संगीत रूपक बि लिखिया आहिनि। अदब जी हर शाख खे पंहिंजे इज़हार जो ज़रियो बणायो अथई। हिन साहिब जा हेल ताईं अटकल 22 किताब साहित्य जे जुदा जुदा सिन्फ़ुनि ते शाया थी चुका आहिनि। शाइर श्री गोवर्धन भारती उन्हनि थोरनि शाइरनि मां आहे जिन जी शाइरीअ में संगीत जी लय आहे। संदसि शेर ऐं गीत वक़्त बि वक़्तु अख़बारुनि ऐं रसालनि में शाया थींदा रहिया आहिनि। हालांकि हिन साहिब नज़्म ऐं नसुर ॿिन्ही ते किलकिरानी कई आहे, त बि बुनियादी तौरु हू शाइर आहे। संदसि महफ़िल शाइरीअ जा किताब हिन रीत आहिनि।
गुल ऐं मुखड़ियूं 1956 में, लातियूं 1958 में, उठा मींहं मलीर 1966 में, कथा उॾेरे लाल जी 1967 में, पेके हली वेंदी सां 1968 में, काणो बि अगाणो 1970 में, आओ कुननि में काई 1973 में, अगड़ियुनि जा अॻवान 1973 में, उॾर पखी अलबेला 1974 में, लाॾो लाॾी आणींदो 1975 में, लाटरी लखन जी 1976 में, संतनि जो सरदार कंवर 1976 में, सोन जहिड़ी मछली 1977 में, ओ रामा पीर 1977 में, तन्हाई ऐं कौड़ोदो 1980 में ऐं शीशे जा घर 1988 में। इन खां सवाइ गोवर्धन भारती जेको आहे उहो गीतकार जे रूप में पिणु वधीक मशहूरु शाइरु आहे। गोवर्धन भारती गीतनि सां गॾु नज़्म, लाॾा, लोलियूं, साखियूं, काफ़ियूं, बैत, वायूं, रुबायूं, चौपायूं ऐं गज़लुनि सां गॾु आज़ादु नज़्म ऐं नई कविता ते बि पंहिंजी कलम जी आज़माइश कई आहे। हिन साहिब पारसी इल्मु अरोज़ ऐं भारती छंद विद्या जे पहिराइती सिख्या कान वरिती आहे, पर किताबनि जो अभ्यास करे ऐं किन ॼाणू शख़्सनि खां पे ॼाण हासिलु कई आहे। संगीत जे करे छंद संदसि कविता में स्वाभाविक तौरु जज़ब थी वेंदो आहे। भारतीअ जे गीतनि जो हीअ सिटूं ॾिसो, जीअं त लिखियो अथई, जग मेड़िया टामे जा टुकड़ा, मुंहुं मेड़िया गीतनि जा मोती। शाइर जो जीवन में पूरो विश्वास आहे, माना आशावादी नज़रियो जेको आहे हिन जे बैतनि में ॾिसण में अचे थो। नज़ुनि में गीत हिन जे मिसरनि मां निमाया आहे, जीअं त मां जियां पियो छो त जीवन में अथम विश्वास, मां अटल विश्वास सां लिखंदुसि नओं इतिहास, मुरकंदे मायूस धरती मुरकंदो आकाश, छो त ही इतिहास आणींदो नई प्रभात, आहे बसि पोयनि पसारनि ते अंधेरी राति। काफ़ीअ जूं ही चंद सिटूं ॾिसो, जंहिं जे पढ़ण सां ज़हन में माना दिमाग़ में उमिरि जे महल में क़ैद थियल मायूअ जी बाज़ारी सूरत उभरी अचे थी। कढ हिन क़ैद मंझां मञ तूं मिंथ मियां, मिंथ माना मुंहिंजी ज़ोरी, मुंहिंजी जेका आहे आरज़ू निवेदन, तूं मञ मूंखे हिन क़ैद मां कढ। मारुनि साण मिली, मां पंहिंजे मारुनि सां मिली ख़ुशि थी खीर पियां, माड़ियूं महणो लॻाइनि, ज़ेवर ज़ेब न कनि, मुंहिंजूं जेके आहिनि इहे माड़ियूं जेके आहिनि तुंहिंजे महलनि में जेके मां नथी रहणु चाहियां, छो त उहो मूंखे मुंहिंजूं सखियूं जेके आहिनि महणा ॾेई रहियूं आहिनि, ताना हणी रहियूं आहिनि। ज़ेवर ज़ेब न कनि, ज़ेवर बि मूंखे तमामु ख़ूबसूरत नथा बणाइनि, पर मूंखे उन्हनि जा बि ताना ऐं तंज़ूं मूंखे पंहिंजे लोक वटां पंहिंजे मलीर देश वारा माण्हू हणी रहिया आहिनि। इन करे तुंहिंजे अॻियां आरज़ू आहे त मूंखे हिन क़ैद मां कढ। तुंहिंजा तौल नकी तुंहिंजा ताम, तुंहिंजा तौल तुंहिंजा माणा न, तुंहिंजा जेके टोल आहिनि, शयूं आहिनि, तुंहिंजा ताम मूंखे हरगिज़ की नथा पिरबाइनि। बकौल नारायण शाह गीत आहे कंहिं दिली कैफ़ियत जो इज़हार, नाज़ुक जज़्बनि सां गॾु शाइर जी दिलि जी हालति बि नाज़ुक आहे। हू लिखे थो इन जे लाइ, गोवर्धन भारतीअ जे लाइ नारायण शाह लिखियो अथव त खीर भरिया ही हथड़ा, नेण भरिया ही नेण, शीशे जहिड़ी दिलि किथां सहंदी, पथर जहिड़ा वेड़। खीर भरिया ही हथड़ा जेके तुंहिंजा आहिनि खीर सां मिसल आहिनि, नीर भरिया माना पाणी, तुंहिंजे अखियुनि में जेको आहे उहो आंसू भरियल आहे, ऐं शीशे जहिड़ी नाज़ुक तुंहिंजी दिलि आहे, ऐं पथर जहिड़ा वेण कान सही सघंदी। पथर जहिड़ा वेण मतिलबु उनखे जॾहिं वेण ताना हणी रहियूं आहिनि उन जे मुल्क जे मलीर जूं जेके इन जूं ॿिए सखियूं साहेड़ियूं, त उहा जेके आहे उहे सही कोन सघंदी, इन करे तूं मूंखे इन क़ैद मां कढ। सरती सोचे करी हाँ सेण, तूं ई सरती तूं सोचे करी हाँ सेण, छो जो मुंहिंजी दिलि जेका आहे उहो शीशे वांगुरु जेका आहे नाज़ुक आहे, उहे पथर जहिड़ा वेण कॾहिं बि सही की न सघंदी। उनखां पोइ हिन जे बारे में गोवर्धन भारतीअ जे बारे में ॿुधाए थो त महफ़िल खां दूरि शाइर पाण खे अकेलो महसूसु, महफ़िल खां दूरि जॾहिं हटी वेंदो आहे तॾहिं ही पंहिंजो पाण खे अकेलो महसूसु कंदो आहे। अहिड़े वक़्तु उदासाई
अहिड़े वक़्तु उदासाई हिन खे घेरे वञे थी। हू दुखी थी लुढ़क थो ॻाड़े पर लोकनि खां लिकी करे ही दुखी थी लुढ़क ॻाड़ींदो आहे ऐं जेको आहे पंहिंजो पाण खे अकेलो महसूसु कंदो आहे। त इहो एतिरो थियो अॼु। इन खां पोइ अञा बि इन जे बारे में आहिनि ऐं सुभाणे पाण इन खे अॻिते पढ़ंदासीं। ऐं गौतम भारतीअ जी शख़्सियत जेका आहे उन जे बारे में तव्हांखे डिटेल में बि क्वेश्चन अची सघे थो ऐं इन जे जेको शीशे जा घर में कहिड़ा वीचार ज़ाहिर कया आहिनि उनखे पाण अॻिते कंटिन्यू कंदासीं। पहिरें अञा गौतम भारतीअ जी शख़्सियत जे बारे में कुझु ॼाण वधीक सुभाणे हासिलु कंदासीं।